नंढा वड्डा पर खुद अंबिया तुझा प्यारा उज तुझे दर्जा मोहताज तू बेपरवाह। एड़ा हवाला अॻिते शेर में ईंदा जेकॾहिं मां उनखे क़ुरान पाक ऐं हदीस सां थोरो भेटाईंदो ऐं तव्हांखे सम्झाईंदो वञा त इहो हिकिड़ो शेर बि कलाक मथे हलंदो, पर मां ईअं न कंदुसि। तव्हां सियाणा सिता आहियो, इशारे में सम्झी वेंदो त हिन जो मक़सदु छा आहे। तंहिंजे करे मां शुरूआति कयां थो इन ॿोलनि सां, थोरो तवजो। मिठा मालिक तूं ऐं ख़ालिक तूं, मिठा मालिक तूं ऐं ख़ालिक तूं, मबूद बि तूं अल्लाह बि तूं, मुहताज पैगंबर पीर सभई, आहीं वारी बेपरवाह बि तूं, मिठा मालिक तूं ऐं ख़ालिक तूं। जंहिंखे कीन घुरे सो कीन वरे, तोड़े गौस नबी तलकीन करे। जंहिंखे कीन घुरे सो कीन वरे, तोड़े गौस भला भला जहलु कीअं भरे। जंहिंखे पाण करे गुमराह बि तूं, मिठा मालिक तूं ऐं ख़ालिक तूं। पोइ उनखे तबलीग करण वारो वक़्त जो बुज़ुर्ग, वक़्त जो आलिम, वक़्त जो अहल बैत, वक़्त जो मुर्शिद, कामिल मुर्शिद छो न हुजे। रब तूं नथो घुरीस त हिदायत ते नहीं, भला सवले हिन लफ़्ज़नि में सम्झो। असांजे सिंध सुवारीअ में तमामु वॾियूं हस्तियूं अल्लाह तबारक व तआला असांजे सिंध खे सिंधी माण्हू ॾिना। हज़रत साईं भरचूंडी रहमतुल्लाह अलैह, हाफ़िज़ मोहम्मद सिद्दीक़ रहमतुल्लाह अलैह, हज़रत साईं अब्दुल करीम कुरैशी बेर शरीफ़ वारा, इहे हस्तियूं असांजे सिंध सुवारे खे मिलियूं। पर मां तव्हां खां पुछूं त ॾहरकीअ जे भिक में आहे भरचूंडी शरीफ़, ॾहरकीअ जे सभिनी वारनि कलमो पढ़ियो वाणिया आहिनि ऐं हज़रत हाफ़िज़ साहिब रहमतुल्लाह अलैह उन इलाइक़े जो, पर सभिनी कलमो न पढ़ियो। जिन खे नसीब थियो उन्हनि पढ़ियो। हालांकि हाफ़िज़ साहिब रहमतुल्लाह अलैह पंहिंजो वसो घटायो न हूंदो। शिकारपुर में वाणिया, गड़ी यासीन में वाणिया, सखर में वाणिया, हज़रत ताज महमूद शाह अमरोटी घटायो न हूंदो उन्हनि खे कलमे पढ़ाइण जे लाइ, पर जिन खे ख़ुदा घुरियो उन्हनि कलमो पढ़ियो, जिन खे न घुरियो उन्हनि कलमो न पढ़ियो। हे त हे असांजे मुर्शिदनि जो सिलसिलो, पर इमामुल अंबिया साईं जे वक़्त में जेके काफ़र आ सभिनी कलमो न पढ़ियो। खुद अबू जहल, नबी साईं आमुर जो इशारो कयो, चंड बटू कर थियो, तव्हां इहे असां ॻाल्हि ॿुधी आहे, अबू जहल वारनि इहा शइ ॾिठी। इमामुल अंबिया साईं गो असां ॻाल्हायो, गो माण्हू वांगुरु पई ॻाल्हाए, इहा उतां जो मुशरिकीन मक्का इहा शइ ॾिठी। इमामुल अंबिया साईं जॾहिं हीअ वण खे इशारो कयो, वण ज़मीन खे चीरे नबी साईं जे आॾो अची बीठो, इहा मके वारनि शइ ॾिठी, तव्हां इहा असां न ॿुधी आहे। पर पोइ बि किन खे कलमो नसीब थियो, किन खे न थियो। छो न थियो? उन्हनि जे लाइ रब घुरियो ई न, तंहिंजे करे थोरे मौजूद अखियुनि सां ॾिठूं न। अलाह साईं तव्हां ई असांखे 1400 साल खां पोइ घुरियो आहे, तॾहिं घर वेठे कलमो नसीब थियो आहे। जंहिंखे कीन घुरे सो कीन वरे, तोड़े गौस नबी तलकीन करे। जंहिंखे कीन घुरे सो कीन वरे, तोड़े गौस नबी तलकीन करे। भला कलमो अबू जहल कीअं भरे। जंहिंखे पाण करे गुमराह बि तूं, मिठा मालिक तूं ऐं ख़ालिक तूं, मबूद बि तूं अल्लाह बि तूं, मुहताज पैगंबर पीर सभई, आहीं बारी बेपरवाह बि तूं, मिठा मालिक तूं ऐं ख़ालिक तूं। अबाबील साफील ज़लील कयई, आज़ाद आड़हम खलील कयई। अबाबील साफील ज़लील कयई, आज़ाद आड़हम खलील कयई। फिरऔन ले दोज़ख नील कयई, पाण ड्राही ठाही ठाह बि तूं, मिठा मालिक तूं ऐं ख़ालिक तूं। रखे आब आतश हिक चीज़ अंदर, रखे आब आतश हिक चीज़ अंदर,
बीबी आसिया के फिरौन जे घर रखे आप आतशे कचीज अंदर बीबी आसिया के फिरौन जे घर बीबी लूत मथा तो वसाया पत्थर बीबी लूत मथा तो वसाया पत्थर कुछ केर तो सा आहे शाह बि तूं मिठा मालिक तूं ऐं ख़ालिक तूं तोखे कान न कंहिंजे इबादत जी न कसौं सलात सखावत जी तोखे कान न कंहिंजे इबादत जी न कसौं सलात सखावत जी वठे बुछड़ो राह हिदायत जी न सूहे ते करे निगाह बि तूं मिठा मालिक तूं ऐं ख़ालिक तूं 100 साल उज़ैर ते वारिया तो हॾा मुअल गॾह जा जियारिया तो 100 साल उज़ैर ते वारिया तो हॾा मुअल गॾह जा जियारिया तो पखी मार खलील उॾारिया तो कॾहिं साहब तूं ॾे मसाहब तूं मिठा मालिक तूं ऐं ख़ालिक तूं